मालिक ही असांजे हिकु प्रेमियुनि जो सुखवास यानी घर सो कुदरती हिन जे मन में ख़्यालात इहो अची वियो आहे पर असीं एतिरो उन अज़ीम ताक़त के वाहिगुरु के अकाल पुरुष के प्रार्थना वेनती कयूं था त हाणे माफ़ी ॾिए ऐं असांजे प्रेमियुनि जे मन के ऐं दिल के विवेक के शांति सुख ऐं इहो भव दिल में गढ़ी करे पंहिंजे विर्त के सम्झी करे सो इहा वेनती ज़रूर परमात्मा वो अकाल पुरुष पूर्ण सतगुरु असी गुनाहगार बदकार हूं कि हम खन खन भोलनहार बख्शन हारा बख्श ले नानक पार होता सो ये सब 84 लख जिया जोन उन मालिक जिया वही प्रेमी रुआ केवत मन जन्म में हूं थी सघे तो किन कर्मनि जे करे यानी हे जेके जूनान भूत प्रेत जन पिशाच ये भी उनजो रुआ सो सतगुर के यह वेनती आ अकाल पुरुष के उन अलग के उहे अखियुनि तो उन पंहिंजी रूहनि के इन ॻाल्हि को बाद रख दो ऐं उन्हनि रूहनि जे अंदर भी रहम विधो छो ॿिए जी दिल के दुखाइण उन रूहनि के भी इहो मुनासिब न आहे सो असीं सतगुर जो वास्तो विधूं था तो उन प्रेमनि के कोई भी अगर आहे तो इहो कम छॾे करे हितां बिल्कुलु यानी छॾे वञो ता असांजे प्रेमनि के शांति और हुन जे मन के आनंद प्राप्त रोज़ जी भयता चीज़ा खणी वञण सो सतगुर उन अज़ीम ताक़त के सब ताक़त वो जो चाहे सो करे सघंदो आहे असीं भी उनजूं उहे रूहां भी उनजो जिनायता भूत आहिनि संतनि जे अॻितों का भी चीज़ वॾी न आहे संत जो कुछ चाहिनि करे सघंदा आहिनि उन्हनि वटि ज़ोर भी आहे ज़बर भी आहे ताक़त भी आहे कुवत भी आहे पर पहिरियों टाइम आहे असीं उन प्रेमनि के जे शायदि हिते रहनि था त असांजा लफ़्ज़ उहे ॿुधंदा हूंदा उन्हनि के भी असीं इहे प्रेम सां प्यार सां दिल वधाइण सां सम्झो हिकु अर्ज़ु कयूं था त हिते छॾे करे पंहिंजे घर ठिकाणे वञनि सम्झूं था त अॻे उन्हनि जो को ज़रूर घर हूंदो सो प्रेमनि के तकलीफ़ न पहुचाइनि उनजो सतगुर समर्थ आहे अकाल पुरुष आहे न हुननि के को इन ॻाल्हि में फल ई मिले थो न फ़ाइदो ई मिले थो जेको सो निंदा नुक़सान छो त जो ॿिए जो नुक़सान कंदो आहे कुदरत 10 गुणा वधीक उनजो नुक़सान कंदी आहे सो मुंहिंजी इहा उन सतगुर बाबू सावण शाह के वेनती आहे प्रार्थना है तो
उन्हीं रूहन के हिता गॾी करे एक घर साफ़ सुथरो रखंदो। उहा हिकु वॾी अज़ीम ताक़त आहे, दुनिया जो कुल मालिक आहे। इंसानी चोले में अची करे अल्लाह आदमी बनाया, वो इंसान बणिजिया, बल्कि इसरार हो का जिन्हनि भूतनि जी वधीक अहमियत हैसियत न आहे। सरसे जो शहर हो जेको हिकिड़ो छूत भर बि जनात खाली न। त कई दफ़ा प्रेमन हज़ूर जन खे वेनती कई त सावे बजर मुल्क आहे, रेत जो मुल्क आहे, वार जा वॾा वॾा ड्रंग पियल आहिनि, को पाणी न आहे, नंदी न आहे, को दरख़्त न आहे, हे बेबान हिकिड़ो मुल्क आहे। चवंदा भाई इन्ही ॻाल्हियुनि खे संत सम्झनि था। जीअं त दसम गुरु डले खे चयो हो त डला कहिड़ा न अंब लॻल आहिनि, इहो ई मालवा देस हो, सरसो। त हू चवंदा साहिब काथे न अंब, हिते त अक आहिनि। ये अक अथव, तव्हां भुलो था। न मां जो चवां थो अंब आहिनि, चवंदा न साहिब अक आहिनि, तव्हां ॿियनि को पुछी ॾिसो। काई बि चीज जेका तव्हां ॾिठी आहे दरिया जे किनारनि ते, जंहिंखे असां पन करे चवंदा आहियूं, चवंदा कहिड़ो न कमाद लॻल आहे, चवंदा न साहिब दरिया जी काई आहे, तव्हां भुलो था। सो संतनि जा वचन हज़ारा बरसनि खां बैदि बि याने उहो पंहिंजो फल ॾेखारंदा। अॼु उहो सरसा शहर, मालवा देश वॾी ज़बरदस्त हिकु बाज़ार आहे, वॾो शहर आहे ज़बरदस्त। ऐं हज़ूर जन जो उते डेरो आहे, उते कारखाना आहिनि, मीला आहिनि, उहे बाग बगीचा आहिनि, उहे अंबनि जी उते बेअंत बाग आहिनि, ऐं कमाद आहिनि जिते पीड़जनि था, खंड जूं मिलां थियूं हलनि ऐं गुड़ था बणजनि। ये संत बचन पलटे नहीं पलट जाए फिर बन। सो असीं उन गुरुदेव के इहा वेनती था कयूं, असीं गुनाहगार आहियूं, असां त एतिरो हक़ बि रखे नथा सघूं, पर तंहिं हूंदे बि पंहिंजे प्रेमनि जे सदका छलो उनखे लाज पवंदी, उनखे बाज पवंदी। इहा चिंता, ग़म, भयता असांजी माताउनि जी, असांजे प्रेमनि जी याने छल रफ़ा कंदो। जे उन प्रेमनि खे कुझु बि वधीक करणी आहे, शायदि ॾींहुं अधु करनि बि, पर मुंहिंजी दिलि चवे थी त सतगुरु माफ़ कंदो ऐं उनखे बाज पवंदी। इहे खेल थींदा ई रहंदा आहिनि, असीं मुनकर न आहियूं कि न मञूं। इनजी कई गुआही ॾियनि था, ख़ासि करे नंढे ॿारनि सां, वॾनि सां, घरनि में, बल्कि इहा ॻाल्हि ॾिठल वाइठल आहे। त हाणे असांजी दिलियो इहा प्रार्थना आहे उन प्रीतम गुरुदेव खे, अकाल पुरुष खे, उन ख़ासि बाबा सावण शाह जी ज़ात खे, कि हिन घर में आनंद सुख वरताईंदो, पंहिंजे सॼे शहर में सभिनी प्रेमनि खे आनंद ॾींदो, सभई जीअं हमेशह ख़ुशि खुरम रहनि था। असांजे लाइ हिकु इहा बदनामी जो बहस बि आहे ऐं तकलीफ़ बि आहे। सो इन खां वधीक सतगुरु खे असीं घणी प्रार्थना कयूं था, घणो ई कुझु वेनती कयूं था, त इहो ॾोह गुनाह थी सघे थो शायदि असां में कुझु हुजे, तो असांखे पंहिंजे गुनाहनि कर्मनि जी सज़ा मिलंदी हुजे, सा बि उहे छल माफ़ करे। छो त उनजो नालो ई बख़्शंदो, उनजो नालो ई रहमान आहे, कादर करीम आहे। सो उन अकाल पुरुष कंदो। इहा असांजी दिलियो अरदास आहे उन सचे पातशाह खे। हे प्यारियूं रूहां सभु उन जूं आहिनि, अॼु बि उन जूं आहिनि,
हज़ारां बरसनि खां पोइ बि वञूं, छो त ही बेबका जो हिकु दुनिया ज़मानो आहे। सो तंहिं करे मां सतगुर खे इहा अरदास थो कयां, छल पंहिंजी बाज कंदो, छल माहिर कंदो, इहो दुख असांजो निवृत कंदो, इहा चिंता असांजी मिटाईंदो, ग़म असांजो लाहे छॾंदो, ऐं जीअं अॻे घर सुख शांति सां वसियो रसियो पए, बरसियो पए, छल हाणे बि उन्ही खां बि अञा वधीक अॻिरो कंदो। सो उन्ही अज़ीम ताक़त गुरुदेव बाबू सावन शाह खे सभिनी प्यारनि जे सदका, सभिनी पंहिंजे प्यारनि जे सदका, पंहिंजे संतनि भक्तनि जे सदका, छल इहा असांजी प्रार्थना गुनाहगारनि जी क़बूल कंदो, छल माफ़ कंदो, इन्ही दुख खां असांखे छॾाईंदो। छो त हे हिकिड़ो चिंता जो दुख आहे, मन जो दुख शरीर जे दुख खां वधीक आहे, धन जे दुख खां वधीक आहे। राति दिन जेका मन जे अंदरि चिंता, उणतण, ग़म गुस्सो लॻल पियो आहे, या एतिरो नुक़सानु थी चुको आहे त सॼे पासा उहो बि नुक़सानु असांजो छल भरंदो, उन्हनि खे सम्झाणी ॾींदो, छो त उहे रूहां बि उन्ही जूं, सभु उन अकाल पुरुष जूं। अकाल पुरुष खे सभु को मञे थो, 84 लख जिया जूं, पंहिंजी पंहिंजी ज़बाननि में, पंहिंजी पंहिंजी ॿोलियुनि में, पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि में। इहा मशहूर मारूफ़ ॻाल्हि आहे त को बि 84 लख जिया जून में अहिड़ी जून नाहे जेका अकाल पुरुष खे न मंदड़ हुजे। असीं उन्हनि खे बि इहो वास्तो ॾियूं था, प्रेमनि खे, जेके पाण खे जनायत जा कुझु बि सॾाइनि था, छल इहो ठिकाणो छॾे करे वञी पंहिंजे घरनि में रहनि। जेकी पंहिंजे घरनि में करणो हुजनि, ख़ुशि खुरम थी करनि, मगर हिन चौ दिवाली खे छॾे करे ऐं असांजे शार प्रेमनि जे छॾे करे ऐं इहो कमु न हुअणु खपे। हा, संतनि सां जुगाजुग, उनजे प्रेमी भक्तनि सां काल जी जंग त थींदी आई आहे, पर ज़रा ॿिए कंहिं ख़्याल में। इहो ख़्याल जेको आहे खामखा डराईंदड़ आहे, भयभीत कराईंदड़ आहे। सो अॻे ई जीव जन्मनि जन्मनि जा कंबियल आहिनि, ॾकियल आहिनि। सो सतगुर खे मुंहिंजी वार वार इहा अरदास आहे, प्रार्थना आहे, ऐं तव्हां प्रेमी बि 5 मिंट पजे, 10 पजे, कलाक पजे, अधु पजे, 2-3 महीना वेही करे भॼन भाव कयो, पाण में नितनेम ठाहियो कि रोटी रसोई खाई करे हिकिड़ो कलाक वेहणो, प्रभा जो हिकिड़ो कलाक वेहणो। तव्हां सुम्हे कयो, बीठे कयो, घुमंदे कयो, माताऊं रोटी रसोई करे कंदियूं रहनि, झाड़ू बुआरी लॻाईंदे भॼन सिमरन करनि, त ज़रूर बिल ज़रूर अज हद सतगुर माफ़ कंदो ऐं वरी न थींदो। पर तव्हांजी एतिरी तंगराई हुजे, एतिरी दिलेरी हुजे, तव्हांजी हिम्मत हुनजी मदद। सो सतगुर सभु कुझु ॾिसे थो, तव्हां सां गॾु वेठो आहे, तव्हांजी दिलनि जे हालनि खे उहो मालूम थो सम्झे, त उहो माफ़ कंदो, वरी सतगुर कंदो, छल इहो ॾींहुं न थींदो। उन पंहिंजी रूहनि खे बि पाण सम्झाणी ॾींदो, पाण चवंदो, पाण सभु कुझु कंदो। असीं छो उन्हनि खे भलो बुरो चऊं? हो बि वीचारियूं रूहां कंहिं जन्म में मर जन्म में हूं, असली त उन्ही जूं रूहां। अवल अल्लाह नूर पाया, कुदरत केसब बंदे, एक नूर ते सब जग उपजा, कौन भले कौन मर। त पहिरियों कुझु बि न हो, उहो कुल मालिक हो, उनजो फुरनो पैदा थियो, जंहिंमें 16 कला पैदा थियूं, जंहिंमें न उन सभिनी कलाउनि को पुछाऊं कि तव्हां किथे रहणु चाहियो था। जंहिंमें 9 कलाऊं मथे जेके फलक आहिनि,
उन्हनि उते रहणु चाहियो। सत कला हेठि काल जस खे ॾिनो। सो हे जेका सृष्टि आहे, हिते सिर्फ़ हिकु कला आहे जंहिंजी गुरबाणी बि हक़ीक़त करे थी त एका माई जुगती व्याई तीन चले परमाण, एक संसारी, एक भंडारी, एक लावे जीवा। उन आद शक्ति मां टे बालक पैदा थिया, ब्रह्मा विष्णु शिव। सो उन्हनि मां ही सृष्टि पैदा थी। उन सतपुरुष सां रीस करण लॻो कि मां बि ओड़ो देह ठाहियां, ओड़ो कुझु बणिजां, पर इहा त नामुमकिन ॻाल्हि हुई। सो जो महाकाल आहे, जिनखे काल निरंजन चयो थो वञे, जंहिंजो नालो आहे निरंजन, माया को ॿाहिरि, माया जो देश हे आहे। ऐं 10,000 को मथे जो देश आहे, उहो काल उते अॼु तक जंहिंखे बेअंत युग गुज़री विया आहिनि, उन अकाल पुरुष जी बंदगी में बीठो। उहो नथो चाहे कि मुंहिंजी सृष्टि नास थी वञे, ऐं इहे ॻाल्हियूं उनजे हथ में रखियईं कि पंहिंजी सृष्टि बणा। सो उन कलाउनि मां जे देश बि काल जो आहे, इन को अंदरि असांजे 6 जेके देश ॿिया आहिनि, सतों जंहिंखे अष्टदल कवल चइजे थो, इहो बि काल आहे। सो काल जी हद परे ते परे आहे। ऐं को मथे महाकाल रूहनि जो कमु करे थो। सो जीअं हिकु गवर्नमेंट जा कई मुलाज़िम हूंदा आहिनि, कई अफ़सर हूंदा आहिनि, उन्हनि ते कम सौंपियल आहिनि। सो अहिड़ी तरह ते हे सृष्टि आहे धर्मराज। सो असीं उन अकाल पुरुष खे चऊं था त पंहिंजी बलाउनि सां, पंहिंजे इन जिन भूतनि सां पाण मोह ॾे, पाण असांजी रक्षा करे। ते हम छिन छिन भोलन हार, बख़्शन हारा बख़्श ले। सो तंहिं करे उन पिता खे इहा अरदास आहे, वेनती आहे, छल माफ़ कंदो। ऐं वेही करे असीं भॼन सिमरन, इन जो ख़ासि करे ज़रियो हिननि खे गढ़ण जो इहो ई आहे। छो त शब्द सुनेता दूरों भागे, मत मारे बेपरवाह। सो उन्हनि खे जेकी करणो हुजे भली करे, पर अंत उहे उनजी जड़ न आहे। या तव्हां परपक ॼाणो था, ॾींहुं पार बंदगी खे वधायो, भॼन कयो, ही न भॼन करण जे करे असांजे मथां मुसीबतां नाज़र थियनि थियूं। पर इहा हिकु मुसीबत न, पर ॿियूं बि कई। धन जो दुख बि थिए थो, मन जो दुख बि थिए थो, तन जो रोग बि थिए थो, सभु थिए थो। सो इन जो नालो आहे कर्म। जीअं तव्हां 1000 मण काठियूं हुजनि, या भूसो हुजे, या घास हुजे, ये हिकिड़ी भी तीली लॻायो त उहो बसर थिए। कि कोट जन्म के पाप तो जान लाख मण घास, नाम चिणगारी पढ़ते होत पलक में नाम। सो प्यारी साध संगत, तव्हांजा सभिनी जा दुख दूर उहो साईं कंदो। उहो तव्हांजे अंदरि हाज़िर नाज़िर आहे, निश्चो रखो। ईअं न सम्झो कि उहो तीर्थनि जे पाणी में आहे, दरिया में आहे, दरियानि में रहे थो, या मथे फल्क आकाशनि में रहे थो। उहो तव्हांजे दिलनि जे अंदरि आहे। दिल अंदरि दीदार थी, दिल अंदरि जल्ब आहे। सो उहो तव्हांजे मन जे अंदरि वसी रसी रहियो आहे। तव्हां छड़ो उनखे न्यापो जो, तव्हांजो ज़रूरो बंदो, अज़ हद बंदो। ही जेके बि ॻाल्हियूं आहिनि, न करण जो ई ज़रियो आहे। जे असीं कयूं त कुझु बि न थिए। यानी नित्य नेम कॾहिं बि असीं पंहिंजो न थिए। सो मालिक खे मुंहिंजी अरदास आहे, तव्हांजो दुख दूर कंदो, माफ़ कंदो। ऐं आईंदा जेकर त ईअं न थींदी ॻाल्हि, बशर्ते तव्हां पंहिंजे कम में लॻंदा। तव्हां पंहिंजो कमु कयो, हू मालिक पंहिंजा कम पाण करे रहियो आहे, जंहिंजी तव्हांखे ख़बर बि न पए। हू हर इंसान छा, पर जे जंग 84 लख जिया जून जो रखियो मालिक आहे। सो मुंहिंजी उन अज़ीम ताक़त खे हज़ारा बार नमस्कार आहे।
ऐं प्रार्थना आहे तव्हां प्रेमनि जी रक्षा कंदो, तव्हांखे बचाईंदो, इहा ॻाल्हि वरी न थींदी। जा चीज़ां वयुनि बि वक़्त ते मिली वेंदियूं, बाक़ी इहा परपक बि आहे त मिली वेंदियूं, उहे अजायूं न वेंदियूं। उहे छा कंदा, उन्हनि खे का खोटी न आहे। सो प्यारी साध संगत, हाणे तव्हां सभई घर जा भाती प्रेमी पंहिंजो कलाकु हिकिड़ो शाम जो कमकार लाहे करे जंहिं वक़्तु तव्हांखे टाइम मिले, ऐं प्रवाह जो त को कम बि न आहे। 5 बजे उथो, 6 बजे को 7 तोड़ी, 5 को 6 तोड़ी, 4 को 5 तोड़ी, इहा तव्हांजे मथां दारो मदार। जंहिं वक़्तु तव्हांखे जाग ते हथ मुंहुं धोई करे उनखे साईं खे यादि कयो, यकदमि रफ़ा जो थी वेंदी। सिर्फ़ु तव्हांजे करण जी देरी आहे। तो साईं खे मुंहिंजी इहा अरदास आहे त हुन प्रेमनि खे बि अॼु खां वठी मौक़ा ॾेई छॾ। ही घर छॾे वेंदा, बल्कि शहर बि छॾे ॾींदो। सभिनी प्रेमनि जी हुनखे रक्षा करणी आहे। सभु उन जा आहिनि, सभु असां उन जा आहियूं। चाहे असीं उनखे पंहिंजो न कयूं, हू असांखे पंहिंजो करे थो, करण वारो आहे। उहो तव्हांजे अंदरि वेठो आहे, ॿाहिरि न आहे। पर असांखे इन जे लाइ निश्चो हुजे, सिदक हुजे, प्रेम हुजे, वेही हथ ॿंधी परसी मारे ऐं उनखे अवल 5-10 मिंट प्रार्थना कयो कि ऐं मालिक असीं ज़रे ज़रे गुनाहगार आहियूं, तूं माफ़ कर, तूं बख़्शंदा, तूं असांजे मन खे साफ़ सुथरो कर। असांजो मन तुंहिंजे चरणनि में लॻे, भॼन में लॻे, नाम में लॻे, सत्संग में लॻे, सो सॼे पासा बिल्कुलु तव्हांखे माफ़ कंदो। इहा चिंता तव्हांजी मामूली आहे ऐं मिटाए छॾो, हुनखां कुझु बि न आहे। जे असांखे पहाड़ नज़र अचे थी, पर उन पहाड़ खे हिकु वारी जो दाणो बणाए छॾे, तव्हां बणाए छॾंदो आहे। उनखे एॾी ताक़त आहे। अॼु लखां करोड़ा रुआ हू पार करे रहियो आहे ऐं उनखे बाज आहे, महर आहे। छॾे हिन घर में वरी इहा ॻाल्हि न थी। बोल सखी सावन शाह की जय, बोल बाबा कृष्णानंद की जय। वेठा रहो, डट के रहो। તમે છોડ સદગુરુ यानी तव्हांखे नाम सिमरन मिलियल आहे, वेही करे उनजो भॼन कयो। यानी उहे आख़िर सभु आहे, घर तव्हांजो आहे, जाइ तव्हांजी आहे, तव्हांजी आहे। उनजो को वास्तो न आहे, हिसो न आहे, पति न आहे, को ज़ात बि तव्हां खां न आहे, ॾिसणो बि तव्हां खां न आहे। उन स्वभाव करणु चंचल थींदो आहे, उन्हनि में मड़ी करणे चंचल। को वक़्तु मां डेरे में रहंदा आहियूं, कॾहिं ॾिस त कुंजी मुंहिंजी गम आहे, कॾहिं ॾिस त फलाणी शइ गम आहे, मां छॾे ॾींदुमि, सम्झी वेंदुमि पहिरियों। वरी ॾिसां घड़ी खां पोइ या सुभाणे खां पोइ वठे हुननि जो कमु आहे चढ़ाए काॾे कमु आहे। तव्हांखे मोटाए ॾींदा। तव्हां पंहिंजो सदगुरु प्रेम कयो, भॼन सिमरन न करण जो ई न कई दफा करोड़ों दफा इन दुनिया में असीं आया, गाहे की खदर बांग हाँ गाहे समर बरसात। तो कई जन्म गाहे गाहे केड़ा केड़ा असीं पाता आहियूं, वेचारा केड़ा ॾिठा। कमबीर साहब हिकु ॿुढे खे ॾिठो, रस्ते में धिकी ते वेठो, तमामु ॿुढो हो, 100 साल जी उम्र को भी केतिरा उनके बालक पैदा थिया, पुत्र पोटा तर पुटा, त कमबीर साहब अॻ भरो वधी करे हुनखे चवंदा कि प्यारा हाणे तोखे खपे संसार जो मोह,
वो अमर फल, अमर गति प्राप्त कर तॾहिं वो बढ़ो चंदा भाई तू तो मदार या मश्करो मजाक तो करे मासा माखी छत लोग लाफानी देश छापन इतरो मोजो कुटुंब परिवार बाल बचा हालांकि मां कम करण जोगो नया पर तॾहिं बि समझ मां हुनखां हिकिड़ो फौलादी किलो आहे ऐं सभु शइ जी नज़र निगाह बानी सलाम मशवरो वक़्त के दिमाग के ॾींदो रहां थो तो कबीर साथ चंदा कि सजण ही संसार ही फानी आहे आखिर ये सलाह मशवरा केतिरे क़दर हद आखिर थकजन यही कबीर साल चवा जे सब बर्फ जीवना तो भी अंत गो पानी छद तो अज कब्रों तवारे गए तो सतगुरु फरमान का मानस जन्म जड़ो हीरो तो के वरी न मिलते हाणे संतन के हिते भी मिसाल अड़ी मिले नथी जगह दो लव चवन छो त हीरो पत्थर जड़ उनमें साव ना रू ना इंसान चेतन चेतन सा जड़ छा दवा रखी सके पर संसार में वध जाने कीमत हीरे जी आ लाल जी आ सोने जी आ तो इन जो शान अञा भी वधीक आहे कबीर साध चयो कबीर सोता क्या करे जागन की कर चोप ऐदब हीरा लाल है गंगन गुरक सो कहता हूँ कह जात हूँ कहाँ बजाओ ढोल श्वास बरथा जात है तीन लोक का बोल इस शरीर तरलो की हिक तरफ तव्हांजो हिकिड़ो श्वास हिक तरफ हाणे इहा केॾी अचंभे जहिड़ी ॻाल्हि आहे त शरीर तरलोकी हिक श्वास सां बि यानी कदर करे नथी सघे तो सतगुरु फरमान था कि जस जल नदर कारण तुम जग आए जै समर लाह न दुनिया में तू आए वह हटी संतन दिया वो सौदो संतन वटो मिले तो बे काथे जाए हितड़े आयो ऐं सौदो सूद वठण न कि राता ॾींहं निंड कर छोकि कम में इंद्री पर मागवदा उठ जाग मुसाफ़िर यार उथी जाग जागो जागोड़ी अजू घर घोट वार वो पुनल घर घोट तव्हांजे घर मंझि रहे जे संत इन्ही ॻाल्हि जे ख़िलाफ़ ॿियो लफ़्ज़ चवनि पोइ त असीं दिल में चऊं त इहा ॻाल्हि अणबात त उहो मालिक तव्हांजे अंदरि आहे उस जाग मुसाफ़िर यार हिकिड़े आयो न कि राता ॾींहं निंड कर सो निंड्रा कंदे कंदे जुग वरियम गुज़री विया कि अजवन आयो स्वाद कहिड़ी धाड़ पड़ी त माना जनम हे असांखे हिकु टाइम मिलियो आहे वक़्तु ये हिकिड़ो हाकिम अदालत में तारीख़ ॾींदो आहे
कि 10 ॾींहं 15 ॾींहं 20 ॾींहं तोखे मोहलत ॾिनी थी वञे, इन तारीख़ ते तूं वरी हाज़िर। सो सतगुरु फरमाइनि था उथी करे पंहिंजी रसना ज़ुबान सां जेकी परे सतगुर जो नाम जप, कलाक ॾेढ सिमरन कर, अध कलाक मनो ध्यान बंद, कम से कम नित नेम करण त असांजो ज़रूरी आहे। छो त हिन दुनिया में आखिर मुकलाणो थींदो कि मार कंडे ते को अधिकाई जिन करण मुंड मुडाए, मार कंडे ऋषि जड़ा भी जुगा जुग जीवन वाला कोई भी नेठ हिन फना दुनिया में हलिया कई हिन दुनिया में वीर अर्जन भीम जड़ा ऐं शिवा मराठ जड़ा, अशोक जड़ा, गुरु गोविंद सिंह जड़ा, ॿिया कई दरवेश संत महात्मा वॾी पैगंबर ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जड़ा, हज़रत हसन हुसैन जड़ा, अली जड़ा की हितो खान हुपी विया कि कोई काल विधा पढ़िया पंडित परमी पर अहिड़ो ई अज़राइल जे जंग लटाया थोड़ी। सो